वासुदेव। कल तहां दैवी संपदा श्रवण कई। भगवान चवन था हाणे आसरी स्वभाव मां तोखे विस्तार सां ॿुधायां थो। बोल भगवान श्री कृष्ण अर्जुन जी महाराज की। श्रीमद भगवद गीता की। भगवान चवता हाणे दैतन जो स्वभाव भी मुखों विस्तार सां ॿुध। हे अर्जुन, राक्षसी स्वभाव वारा माण्हू कर्म ऐं अकर्म खे ॼाणंदा ई न। कर्म अकर्म खे न ॼाणंदा आहिनि, तंहिं करे उन्हनि में न त ॿाहिरि अंदर जी शुद्धि आहे, न त श्रेष्ठ व्यवहार ऐं न सच ॻाल्हाइण जी सोच। चओ हरि कृष्ण। राक्षसी याने आसुरी। आसुरी याने जेको दैतन जहिड़ो स्वभाव। उन्हनि खे इहो पतो कोन्हे त कहिड़ा कर्म कयूं कि असां उन्हनि जे बंधन में न फासूं। उनखे चइबो आहे कर्म करत होवे निष्कर्म। कर्म करत होवे निष्कर्म। तिस बैसनो का निर्मल धर्म। तिस बैसनो का निर्मल धर्म। यानी अहिड़ा कर्म कयूं कि कर्म भी कयूं और कर्म जे बंधन को जंजीरन को असां बची भी वञूं। चओ हरे राम। जहिड़ी तरह सां जल्लाद कंहिंखे फांसी ॾेई करे मारींदो आहे, सभिनि जे साम्हूं मारींदो आहे, नाले सां मारींदो आहे, उन जा पैसा भी वठंदो आहे ऐं उनखे हिकु ॾींहं जी भी जेल न थींदी आहे। इहो करे भी उहो सेवा कंदो आहे। अहिड़ी सेवा कंदो आहे हर माण्हू तैयार न थींदो उनजे लाइ। छाजे करे उनखे सजा न थींदी आहे, उल्टो पैसा मिलंदा आहिनि। छो जो जंहिंखे मारींदो आहे उनखे सरकार चवंदी आहे तूं मार हिनखे, इन अपराध कयो आहे, इन कंहिंजो क़त्ल कयो आहे, खून कयो आहे, पाप कयो आहे। भगवान भी त अर्जुन खे चवनि था अर्जुन तूं मार। हे जेके बीठा आहिनि सभु अधर्मी। मां वधियल महाकाल आहियां, मां इन करे त प्रकट थियो आहियां। उथ तूं हिननि खे मार। त जेके आसरी स्वभाव वारा माण्हू उन्हनि खे पतो ई न आहे कर्म छा आहे, अकर्म छा आहे, सच छा आहे, कूड़ छा आहे। उन्हनि खे इहो भी पतो न आहे कूड़ ॻाल्हाइण पाप आहे, जीव खे मारण पाप आहे। अज्ञान में अंधेरे में हिकिड़ो कसाई पंहिंजे जीवन में हजारनि हजारनि जीवन जी हत्या करे छॾींदो आहे। उनखे पतो न आहे इहो मां पंहिंजे मथां ई थो छुरी हलायां, हिकु हिकु जीव खे मारियां थो। उनजो हिसाब ॾियण लाइ वरी मूंखे अचणो पवंदो हिननि जीवन जे आकार में। हरे राम। धर्म जी व्याख्या हर पुराण ग्रंथनि में चओ हरे कृष्ण विस्तार सां थियल आहे, कई कई गुण लिखियल आहे। लेकिन धर्म छा आहे अधर्म छा आहे त चवनि था परहित सरिस धर्म नहीं भाई। समझी वञो सरल रूप में। ॿिए जी भलाई जे समान धर्म कोन्हे और पर पीड़ा सम नहीं अधमाई। ॿिए खे दुख ॾियण जे समान कोई अधर्म कोन्हे। चओ हरे राम। तॾहिं चवंदा आहिनि भाई तूं सेवा कर, भलो कर, दूसरों का दुखड़ा दूर करने वाले तेरे दुख दूर करेंगे राम। किए जा तू जग में भलाई के काम तेरे दुख दूर करेंगे राम। ॿियनि खे जेको दुख ॾींदो, ॿियनि खे दुखाईंदो, उनजो हाल वरी उल्टो ई थींदो, स्वाभाविक आहे। इन करे आसरी स्वभाव खां बचणो खपे। आसरी स्वभाव वारा माण्हू पतो ई कोन्हे छा करणु खपे छा न करणु खपे। तंहिं करे उन्हनि में न ॿाहिरि अंदर जी शुद्धि आहे, न श्रेष्ठ व्यवहार आहे ऐं न सच ॻाल्हाइण जी कोई सोच आहे। सच जी महिमा उन्हनि खे पतो कोन्हे। इहो भी पतो कोन्हे कि सच ही ॻाल्हाइणु खपे, सच परमात्मा जो रूप आहे। चओ हरे कृष्ण। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी। हे नाथ नारायण वासुदेव। गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल।
उहे राक्षसी तासीर वारा स्वभाव वारा माण्हू चवंदा आहिनि अरे संसार कूड़ो आहे, संसार ईश्वर खां बिना स्त्री पुरुष जे मेल सां पैदा थींदो आहे, तंहिं करे केवल विषय भोगण जे लाइ ई आहे, इन खां सवाइ संसार में ॿियो छा आहे। हा न, अहिड़ा माण्हू असां पढ़ियल लिखियल बि चवंदा आहियूं, कई मूर्ख आहिनि, संसार जी पढ़ाई लिखाई कई अथऊं पर अंदरि हिते अञा ॾीओ न भरियो आहे दिमाग़ जो, हिकु नंबर जा पागल लॻल पिया आहिनि, ऐं ॿाहिरियों वॾी वॾी पढ़ाई कई अथऊं, नौकरी बि मिलियल आहे, पैसा भी कमाइन था, अभिमान भी कन था, मां पढ़ियल लिखियल आहियां, पर आहिनि मूर्ख जा मूर्ख। चओ हरे कृष्ण, हे हरि। उहे माण्हू चवंदा आहिनि संसार त बस स्त्री पुरुष जे ग्रस्त सां हले थो पियो, बस भोग ही कारण आहे, उन जे मन में कोन्हे कि परमात्मा कोई आहे हलाइण वारो, जंहिं 84 लख जूणियूं कर्म विधान ठाहियो आहे, कोई मालिक आहे, चवंदा कुछ न आहे, खाओ पियो ऐश कयो मरी वञो, ॿियो कुछ भी कोन्हे। अहिड़े तरह न कूड़े ज्ञान ते भरोसो करे जंहिंजी बुद्धि नाश थी वई आहे, अहिड़ा सब जो बुरो करण वारा निर्दयी माण्हू रुगो जगत जो नाश करण लाइ ही पैदा थींदा आहिनि। चओ हरे राम, हे हरे, हरे कृष्ण। बुद्धि सां अहिड़ा था प्रयोग कनि कि ॾिसो, विज्ञान जो अहिड़ो प्रयोग था कनि कि निर्दोष माण्हू मरी था वञनि वीचारा, अहिड़ा अहिड़ा अणु बम ठाहिनि था, एटम बम ठाहिनि था, परमाणु बम ठाहिनि था। अरे ठीक आहे, शस्त्र त पहिरियों बि हूंदा, अहिड़ा हूंदा त अॼु बि कोन्हनि उहे, पर धर्म सां त पालन कंदा। अॼुकल्ह अभिमान जे करे, अहंकार जे करे, लालच जे करे उन्हनि जो उपयोग थो थिए पियो, ऐं कई निर्दोष वीचारा, कई प्राणी मरी था वञनि पिया। अहिड़ा माण्हू मान ऐं वॾाईअ सां भरिजी कंहिं बि तरीक़े सां जेके इच्छाऊं कॾहिं पूरियूं न थींदियूं, कामना जेकी बाहि जे समान आहे, जेतिरी लकड़ियूं विझो ॿरंदी वञे, उहे मूर्ख पापी पंहिंजे अभिमान में भरियल अहिड़े कामनाउनि जो सहारो वठंदा आहिनि जेके कॾहिं पूरी न थियनि, अज्ञान सां कूड़े नियमन के मनी संसार में खराब व्यवहार कंदा आहिनि। चओ हरे राम। हाणे सोचो जंहिंजो आधार ही गलत हुजे उहो त वेंदो ही गलत दिशा में। अहिड़ा माण्हू मरण ताईं उनजी कामनाऊं ख़त्म न थींदियूं, इच्छाऊं रहंदियूं, विषयनि खे भोगण लाइ सदाई तैयार रहंदा आहिनि। बस इहो ई आनंद आहे, ये इच्छा पूरी थिए, हे मिली वञे, वो मिली वञे, धन मिली वञे, मान मिली वञे, सम्मान मिली वञे, पद मिली वञे, ख़बर बि अथनि जीवन आहे केतिरो, अगले जन्म में कोई पहचान कोन्हे कि पिछले जन्म में मां छा करे आहियां, वो भी सभु उहो ई कम कंदा आहिनि। नालो वॾाई यश कीर्ति धन संपत्ति सभु हिते जो हिते रहिजी वेंदो, क्षण भंगुर। हरि नाम सदा जन्म जन्म में गॾा, पोइ बि उनजी इच्छाऊं पूरी न थींदियूं, मरण तक उहे कामनाऊं ही कंदा रहंदा आहिनि। चओ हरे राम। तॾहिं चवनि था भाई आशा एक राम जी से, दूजी आशा छोड़ दे, नाता एक राम जी से, दूजे नाते तोड़ दे। साधु संग नाम रंग, अंग अंग रंगी, जाहि विधि राखे राम, ताहि विधि रही। श्री कृष्ण गोविंद।